जेकॾहिं न चवे हज़रत हुर त मुंहिंजी दिलि खरी पवे। मां तव्हां खां थो पुछां, सतीं महरम खां वठी मुंहिंजे हुसैन लजपाल जे काफ़िले खे मुंहिंजा दोस्त वकोड़ींदो केर पे आयो, घेरो तंग केर कंदे पिया चओ इहो ई हज़रत हुर, चओ इहो ई हज़रत हुर। घेरो तंग कंदो आयो, घेरो तंग कंदो आयो, घेरो तंग कंदो आयो, ता त मैदान करबला में 10 जो ॾींहुं थी वियो। 10 जे ॾींहुं बि मुंहिंजे हुसैन लजपाल साम्हूं थी बीठा खुतबो ॾियण जे लाइ। उन वक़्त बि हुर यज़ीद टोले जो अॻवान थी तलवार खयो बीठो हो। जेॾी महिल न मुंहिंजे लजपाल हुसैन ने हारे चयो अंधा छो थिया हो, अखियूं खोलियो, तव्हांजे साम्हूं केर आहे जेको हिन वक़्त कायनात में नवासे नबी हिकिड़ो ई बचियो आहे। मुझे मदीने जे मीर जे बचड़े यजीद ने मुंह करे ऐलान कयो, निहारियो पूरी कायनात जे अंदर जेकॾहिं को नवासे रसूल आ उहो हुसैन जे सूरत में तव्हांजे साम्हूं बीठो आ। बस एतिरी चवण जी देर हुई, सुने हुसैन लजपाल फरमायो याद कयो मता कंहिंखे तव्हांजे अबन ॾाॾनि मां हुसैन खे पंहिंजे महबूब जे कुल्हड़नि ते ॾिठो हुजे। याद कयो मता कंहिंखे पंहिंजे वॾड़नि का वसीयत नसीहत कई हुजे। वसीयत नसीहत चवण जी देर हुई, हुर जो दिमाग़ खड़की वियो, जीजल अमड़ जी नसीहत याद अचे वई। हज़रत हुर देर कान कई, यज़ीद ने निहारे मुझे लजपाल हुसैन ने निहारे, उहा तलवार खणी मुझे सुने लजपाल हुसैन जे कदमन ते किरी चुबियूं ॾेई चवे तो सोहणा मुझूं अखियूं बंद हुयूं, तव्हांजे हिकिड़े जुमले मुझूं अखियूं खोले छॾियूं। खुदा जे वास्ते मां हुर खे मुआफ़ कयो। मुझे लजपाल हुसैन चयो ई उहो सखी दरड़ो आ जेको हिकु दफ़ो ईंदो आ, रब उनखे खाली को न छॾींदो आ। इन करे त ॻोठ अली खान बिरोही वारनि पंहिंजे सभिनी जेके अज़ीज़ अकारब गुज़ारे विया अथनि उन्हनि जे बख़्शिश जे लाइ अहिड़ी महफ़िल सजाई जंहिं महफ़िल वारे मीर जे दर तां रब कोई खाली कॾहिं को न मोटायो आ। मुझा दोस्त अजीज मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे हुसैन फरमायो तोखे मूं त मुआफ़ कयो, तोखे मुझे रब भी मुआफ़ कयो, तोखे मुझे महबूब भी मुआफ़ कयो। जॾहिं खुशखबरी मिली वई चवे तो सोहणा मूंखे ग़लतीअ जो इज़ालो करण ॾियो, छा थो करणु चाहीं? महबूब इजाज़त ॾियो त जीअं सभिनी खां अॻु में तव्हांखे घेरो मां करे आयो हुयुसि, हींअर सभिनी खां अॻु में तो हुसैन जे नाले ते मां पंहिंजो सिर सदको ॾेई अचां। वक्त महदूद आ, तेरे हुर्र जी हकीकत बुधाया हां त मां कहिड़ी नसीहत कई हुयसि, कंहिंजे दुआ सां ॼावल हो। अमड़ जी उम्र घणी हुयसि, बाबे जी उम्र घणी हुयसि, न बच्चे ॼणण जी उमेद न आसरो। लजपाल आया दरड़े ते बीठा, पाणीअ जो बहानो थियो, रंग लगी वियो, हुर्र मैदान में अची। बहरहाल मुझा दोस्त अजीज मां मकसद इमाम आली मकाम ते अचा जरा हाने कुछ मिनट थोड़ा सीरस थियो। मुझे मदीने जे मीर जा दीवानो इमाम हुसैन पाक यजीद सा जंग जोटी चो, यजीद सा जंग जोटी छा जेला जोटी, मकसद केड़ो होयो? जो हिकड़ो ही मकसद होयो, अल्लाह जे दीन के बचाइणो हुयो। केड़ो मकसद हुयो? अल्लाह जे जो अल्लाह जे दीन के बचाइणो हुयो। उन दीन छाखे चइबो आहे जेको मुझे हुसैन बचायो आहे? जो इश्क जी निमाज़ खे बचायो त हुसैन बचायो। कहिड़ी निमाज़ खे?
रुगी नमाज खे न मता भुलजी पो त रुगी नमाज खे रुगी नमाज तो न शिर शिमर जुलजोशन भी पढ़ी रहे हो, खोली भी पढ़ी रहे हो, इब्ने जियाद भी पढ़ी रहे हो, सबई यजीदी भी नमाज पढ़ी रहा होया, आसान भी दई रहा होया, नमाजों भी पढ़ी रहा होया, नमाजों भी पढ़ी रहा होया, दोखो भी करे रहा होया, जुल्म भी करे रहा होया, शराब भी पी रहा होया, बदमाशू भी करे रहा होया, दीन ते ठठोलू भी करे रहा होया। मुझे सुने लजपाल हुसैन जे खीमन में नमाज तसागी हुई, पर मुझा दोस्त दिल जो रुख बियो हुयो, हुनन जे बदमाशी वारो रुख हुयो। मुझे लजपाल हुसैन जे आशिकन जो दिल जो रुख इश्क ऐं मुहब्बत वारो हुयो। इने करे मुझे हुसैन छा बचाइया जो इश्क वारी नमाज कड़ी। जवाब दियो कड़ी इश्क वारी नमाज। फलाना नमाज कौन था पढ़न, किथों पढ़ंदा, इश्क जो ज़रूर मिले न त नमाज पढ़न न। ओ मुसलमान, मुझे लजपाल हुसैन तो के समझाए वयो आ, मुझो लजपाल हुसैन तो के बुधाए वयो आ। मुझे मदीने जे मीर फरमायो अस्सलात कुर्बान, नमाज कुर्बानिया। यो कहे बे दफे तफसील में वींदासी। इमाम लजपाल हुसैन मैदान करबला में यजीद जे आडो मुझा दोस्त अजीज पंहिंजा हथियार फिटा न कया, बचड़ा कुर्बान कया, छाजे करे छा बचायो, छा बचायो। अल्लाह जे दीन जूं कहिड़ी जुज़ू बचायो, जो अल्लाह जे दीन जी इश्क वारी नमाज बचाई, मोहब्बत वारो कुरान करीम जो पढ़न जी तिलावत बचाई। मुसलमानों अखियों खोलियो, असा तुझे अमड़न के सचियो तो सा मर्दन खां औरतुन में वधीक इश्क होंदो आ। मुझे मदीने जे मीर जो बच, मुझे मदीने जे मीर जे बचड़ी अम्मा फातिमा ज़हरा जो दीवानियूं आशिकानियूं, जेके अम्मा फातिमा ज़हरा सां गॾु क़यामत जे दिहाड़े अल्लाह जे कुर्ब सां जन्नत में अम्मा खातून जन्नत जे भर में रहण चाहिन थियूं, उहे मुझे मुस्तफा जे बचड़न सां प्यार कर थियो। प्यार कीअं थियो कन, मुसल्ले ते वेही करे। एडो अम्मा बीबी फातिमा ज़हरा के मुसल्ले सां प्यार आ। रमजान जी 15 तारीख आ, रोजो मौजूद आ, बेपहरी जी नमाज पढ़ी आ। बेपहरी खां अग में इमाम हसन सुनो जाओ आ, बेपहरी जी नमाज थी आ। अम्मा जो वुजू भी न टुटरो, अम्मा जो रोजो भी न टुटरो। हिकड़े मुसल्ले ते इमाम हसन के सुमारे, बे मुसल्ले ते अम्मा फातिमा नमाज पाण पढ़ंदी आ। तुझी मुझी अम्मा बारो जने 40 ॾींहं न नमाज पढ़े, न कुरान पढ़े, न दीन जे कम फारिग मोकल थई। छो ये 40 ॾींहं तुझी पलीती आ, जेका 40 ॾींहं बच्चे ॼण खां पो नमाज जे वेझो न हुजे, उहा तुझी मुझी अम्मा। जेका कुरान जे वेझो न हुजे, तुझी मुझी अम्मा। जेका दीन जे इन खैर जे रोज़न जे वेझो न हुजे, तुझी मुझी अम्मा। जो जेका बेपहरी खां पो पुटड़ो ॼणे, टे पहरी ते पुटड़े सूधो मुसल्ले ते हुंदी, उहा इमाम हसन ऐं हुसैन जी अम्मा। ॾियो ख़बर कंहिंजी अम्मा। ठुप थकजी पिया, ठुप थकजी पिया हो। न वरी कीअं असां बि त सॼो ॾींहुं माण्हुनि सां पिया गुज़ारियो। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात छा यजीद पलीत खां बचायो, जो मुझे महबूब जो दीन बचायो। याद रखो, लजपाल हुसैन जा आशिको उन वक्त करबला में हिकड़ो शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन बचो हो। घणा शहजादा? जवाब दियो, घणा शहजादा? उम्र 14 साल अब लिखी वही, 15, 16, 17 साल लिखी वही, जेका भी उम्र हुई। उन वक्त यजीद के घणा पुत्र होया। कन 14 लिखियो, कन 15 लिखियो, कन 16 लिखियो, कन जी वल्लर हुंदा हन, वल्लर पुटन जा हुयस। कसम थव पंहिंजे पैदा कंदड़ रब जो मूंखे जवाब दियो। अज भी जंहिं घर में पुट न जमंदो आ, उहा अमड़ झोली ठले चवंदी आ, मौला मूंखे पुटड़ो दे त नालो मां सुहिणे हुसैन जो रखंदसि। दुनिया जे जदीद तहकीक बुधायो आ, हिन वक्त पूरे रूए जमीन ते 18 करोड़ नाला इमाम हुसैन जा हन। घणा नाला? वरी चो घणा नाला? 18 करोड़ नाला इमाम हुसैन जा अमड़न पंहिंजे पुटन ते रखिया। का हिकड़ी त पलीत बुधायो जंहिं पुट ते यजीद जो नालो रखियो हुजे।
का हिकड़ी त ॿुधायो 17 पुटन वारो हुयो, नस्ल खत्म थी वयो, हिकड़े बचड़े वारे जे नस्ल के मुझे रब क़यामत आबाद रखियो। छो रब जे मुझा महबूब जा बचड़ा तो पंहिंजे जिस्म जो खून ॾेई, पंहिंजे खानदान जो खून ॾेई, मां रब जे हुक्मन के, मां रब जे दीन के, पंहिंजे नाने नबी पाक जे शरीयत के तो बचाइण चाहियो आ। बचायो मुझे रब्बा, कह बचायो बचायो मुझे रब्बा। मुझा सोना हुसैन तो इरादो कयो, मां रब तुझो इरादो कबूल करे तुझी मदद कई आ, ऐं अहिड़ी मदद कई आ जो क़यामत ताईं ईमान वारा याद रखंदा त मुझे हुसैन यजीद खां बचायो दीन, मुझे हुसैन यजीद खां बचायो कुरान, मुझे हुसैन यजीद खां बचाई इश्क वारी नमाज, मुझे मुस्तफा करीम जे बचड़न अम्मा बीबी ज़ैनब, अम्मा बीबी सकीना, उन्हनि अम्मा बीबी लैला, बीबी शहरबानो जेके बीबियूं गॾु हुयूं काफ़िले में, उन्हनि छा बचायो? जो पंहिंजो पर्दो बचायो, पंहिंजो हया बचायो, पलीतन जंजीरुनि में रसन में ॿधी करे मथे जा कपड़ा उॾाए छॾिया, पर पर्देदार बीबिन कंधड़ो हेठि जो कयो त कंधड़ो मथे न कयो। इएं रब खे मयार ॾिनो तॾहिं बि कंधड़ो हेठि करे ॾिनो। दुनिया खे मैसेज ॾिनो, दुनिया वारियूं औरतूं जे क़यामत जे ॾींहुं चाहियो थियूं त अम्मा फातिमत ज़हरा जे छांव में हुजो त पंहिंजो पर्दो ऐं हया कॾहिं बि पंहिंजे मथे तो परे न कजो, पंहिंजे अखियुनि में हया रखजो, पंहिंजे मुंह ते ऐं मथे ते पर्दे वारो रो रखजो। तव्हां दुनिया में हया ऐं पर्दे वारी जिंदगी गुज़ारजो, जन्नत में मुझो रब तव्हांखे पर्देदारनि जे पासे में नसीब करे छॾे। मुझा दोस्तों, इहो आहे असुल मामलो जेको मुझे लजपाल हुसैन ऐं यजीद जे दरमियान में हुयो। तेजीअ सां ॾिसो, कसम थव खुदा जे ज़ात जो, मां कंहिंजो नालो नथो खड़ा, खुद फ़ैसलो कजो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त करबला जे मैदान में तीर खंजर नेज़ा कंहिं हलाया? चो यजीद हलाया। जवाब ॾियो कंहिं हलाया? हा, यजीदन। मुंहिंजो लजपाल हुसैन जेॾी महिल न पंहिंजे घोड़े मुबारक तां ज़ुलजनाह तां ज़मीन ते अचनि पिया त उन वक़्तु पूरे जिस्म में 313 अलाए घणा तीर ऐं नेज़ा लॻल हुया। यार, इन्हनि तीरनि ऐं नेज़नि में बि मुंहिंजे सुहिणे पाक हुसैन छा अदा कई हुई? वरी जो छा अदा कई हुई? बस मां तोखे छो चवां, ऐं तूं देर नथो करी। नमाज पढ़णो कम ज़नाना, वल रोज़ा सरफा रोटी, मक्के मदीने ओ जावण, नियत जनादी खोटी, वल वल कलमा ओ पे पढ़दन जेड़े कमकार दे ट्रोटी। बुलिया दोह वरी सुणे बुला साईं ते, बुलिया रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी। डिजी वियो तू सोची नथो त मुझे लजपाल हुसैन तीरन ऐं नेज़न जे विच में सजदो अदा कयो हो या न? जवाब ॾियो मुसलमानो। बीबी ज़ैनब सुहिणी, बीबी ज़ैनब सुहिणी सलामुल्लाह अलैहा जेॾी महिल यजीद मलऊन लईन पलीत जे दरबार में पहुती आ, गले में मुंहिंजा दोस्त रस्से में हुअण जे करे, उठन जे हिन झाकन जे करे, गले में अम्मा सुहिणीअ खे निश कीअं बयान कयो करबला जो किस्सो। ख़ुदा जो कसम अकुल हैरान रहिजी वेंदो आ त वाकई इहे इंसान हुया या इहे जन्नत जूं हूरूं हुयूं, रुगी लिबास इंसानी हुयो। जेकॾहिं पोइ ते निहारी दे त मदीने जे मीर हिक जगह ते फरमायो आ त मुंहिंजी फातिमा इंसानी सूरत में जन्नत जी हूर रब दुनिया ते मोकिली आ। त हूरुन जा बचड़ा हूर हुंदा हन। इमाम अहमद खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि उन सुहणे जो अकीदो आ, तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का। असा अहले सुन्नत जो अकीदो आ त मुझे मुस्तफा जा बचड़ा नूर हन। अम्मा बीबी ज़ैनब जेडी मल मुझा दोस्त उन रस्से जे छिकण जे करे गले में जख्म पइजी विया त पाण इशारन सां कुछ चवण चाहियो त यजीद पलीत हिकड़े पलीत खे इशारो ॾिनो त वञ इहा माई छा थी चवे। उन पलीत खे इहो न आयो त मुंहिंजे महबूब जी बचड़ी छा थी चवे, सुहिणे अलीअ जी न्याणी छा थी चवे। जेॾी महिल उहो वेझो पियो अचे त बीबी ज़ैनब इशारो त ख़बीस परे थी। छा था चवण चाहियो? चवे थी हिन रस्से खे ढरो करे पोइते कयो त मुंहिंजे ज़ुहर जी नमाज थी वञे, मां रब जो फर्ज़ अदा करे वठां।
ओ मुसलमानो अखियूं खोलियो, ओ मुसलमानो अखियूं खोलियो। रुगी असा न्याज करे छड़ियो, खैरात करे छड़ी, इहो काफी कोन्हे। नारो हयोसी इहो काफी कोन्हे। हकीकी जिंदगी के ॾिसूं त असांजी हकीकी जिंदगी इमाम हसन ऐं हुसैन जे नक्शे कदम ते आहे या नाहे। ओ मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजो दिलबर अली त उहो आ। हिकिड़ो वक़्तु निमाज़ जो रुगी कज़ा थियो हो। छा थियो हो? कज़ा थियो हो। उहो बि सुहिणे महबूब जे आराम जे करे। पोइ बि अलीअ जे अखियुनि मां लुड़क लड़िया या कोन लड़िया? कसम अथव रब जो जवाब ॾियो। हिकिड़ो वक़्तु कज़ा थियो, दिलबर अलीअ जे अखियुनि मां मींहुं वसी पियो। मदीने जे मीर चयो, अदा अली रोई छो थो? आका निमाज़ जो टाइम कज़ा थी वियो। पोइ पढ़े ई छो न? महबूब कीअं पढ़ां? साम्हूं पियो ॾिसां त जंहिं निमाज़ ॾिनी उहो मुंहिंजे हंज में सुतो पियो आहे। निमाज़ के मिठो कयां या साहिबे निमाज़ के मिठो कयां? मूं साहिबे निमाज़ के मिठो कयो। पर सुहिणा अलीअ जे आॾो क़ुरान बीठो आहे त इन सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधुम त निमाज़ पंहिंजे पंहिंजे टाइम ते अदा कयो। जॾहिं इहा आयत आॾो अलीअ जे आई त अखियुनि मां लुड़क लड़ी आया। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, तूं परेशान छो थो थी? निमाज़ कज़ा करे वठ। चए थो सुहिणा अलीअ कज़ा कॾहिं कई कान्हे। मुझे करीम मुस्तफ़ा चयो, फिक्र न कर, जे कज़ा न कई थई। इशारो ॾिनो, सिज मोटी आयो। मुझे सोने अलीअ निमाज़ अदा कई, कज़ा न। जागो था। हाणे मूंखे ॿुधायो त निमाज़ जीअं अल्लाह के प्यारी आहे, ये मदीने वारे साईं के प्यारी आहे या न? जवाब ॾियो। 10 ॼणा बि जवाब था ॾियनि। जी मदीने जे मीर के प्यारी आ, ये मुझे मुस्तफ़ा जे बचड़न के प्यारी आहे या न? जवाब दियो। करबला जे मैदान में 10 जी रात होजे, 9 जी रात होजे, 10 के भी छड़ियो, 11 जी रात भी करबला जे मैदान में होया बचड़ा। 11 जे रात भी जवाब दियो काथे होया? मैदाने करबला में होया। जॾहिं कीमा बो ज़ालिमन उजाड़े छलिया होया। हसनैन मुझे इमाम हुसैन पाक जे पाक जिस्म जे मथा हुन पलीतन बेअदबी जी इंतहा करे छली। रब्बे काबा जो कसम, तारीख लिखे थी इन हाल में भी बिना कहे पर्दे जे, बिना कहे घर जे, बिना कहे छित जे, बिना कहे दीवार जे, मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न को भी सजी रात रब जो कुरान पढ़ियो। सजदे मां सिर मथे न कयो। इमाम ज़ैनुल आबिदीन बीमारा, सजदे मां मुंह मथे नथो करे। सजी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन थधो पानी न पीतो। जॾहिं थधो पानी ईंदो हो त इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां सावण जो मींहुं टिमी पवंदो हो। सुहिणा ही छाहे, पाण फरमाए थधो पानी परे कयो। मूंखां पुछो त करबला जो मंज़र हिन अखियुनि सां तो कीअं ॾिठो? त मुंहिंजा दोस्तो अचो त तव्हां सां गॾिजी करे दीन के समझण जी कोशिश कयूं। हिन वीचारनि दोस्तनि ॻोठ अली खान बिरोही वारनि, अदा अली, गुलाम अकबर ऐं भला जेके ॻोठाणा सभई आहिनि, अल्लाह सभिनी खे सलामत रखे। सभिनी गॾिजी करे हीअ महफ़िल सजाई सिर्फ़ इन जे लाइ त मुंहिंजे सुहिणे महबूब जा आशिक हुज़ूर जा दीवाना अचनि, अची अल्लाह जो क़ुरान ॿुधनि। मन कंहिंजे दिल में अल्लाह जे दीन जो जज़्बो जागी पवे, आले रसूल जो प्यार जागी पवे, असहाबे रसूल जी अकीदत जागी पवे। मन का अख आलड़ी थी पवे त मुझो सोहणो रब राज़ी थी। मुझा सोहणा मिन्ना वारी अमड़ जॾहिं न पंहिंजो बचड़ो सिंगारे मोकिलियो हुयो त उन खे पंहिंजे पीउ चयो हो त बाबा तोखे पेरनि जे हेठों थो कयां। त पुट थो चवे, बाबा मुंहिंजा हथ बि ॿध, बाबा मुझू टंगू भी बध। जेके मिन्ना वारा होया उन्हनि पंहिंजा हथ भी बधराया होया, उन्हनि पंहिंजा पेर भी बधराया होया। ऐं जेको मिन्ना वारो बाबो हुयो उन पंहिंजे अखियुनि ते पट्टी भी बधी हुई। पर जेके न करबला वारो बाबो हुयो ऐं करबला वारो 6 महीननि जो मासूम अली असगर हुयो, उन पंहिंजा हथ न बधराया होया, उन पंहिंजा पेर न बधराया होया। हीअं सरे आम हथड़नि ऐं पेरनि सां, हीअं सरे आम खणी करे हथड़नि
हथड़न ते हली करे मुझे लजपाल हुसैन अखिन ते पट्टी न बधी हुई सरे आम ही खड़ी करे अर्श दे न्यारे चवे थो मौला जवान अली अकबर दिनो मई कबूल कयई जवान कासिम घोट दिनो मई कबूल कयई मां सुनो अब्बास ने कबूल कयई अबू बकर बिन अली दिनो कबूल कयई उमर बिन अली कबूल कयई उस्मान बिन अली कबूल कयई अब्बास बिन अली कबूल कयई मौला ही आखिरी मुझो शहजादो 6 महीनन जो आ मौला ही भी तक कबूल कर ओडा मुझो हुसैन रब जे दरबार में पेश करे रहयो आ ओडो हुरमल पलीता जेको न मासूम 6 महीनन जे बचड़े के ओडा तीर थो हणे अखियूं खोल मुसलमान हिय हथड़न ते खयल मासूम अली असगर जे जदे हिन गले में तीर थो लगे हिन पासे निकरे थो उन गले मां जदे खून जा रत जा कतरा जमीन ते किरन था त इश्क आशिक दाह करे थो चवे जदे खून जमीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती अदा कुठो मेहमान मदीने जो जडे खून जमीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती अदा कुठो मेहमान मदीने जो रत राहे वफा में दई वडेड़ा भी सफर कन प्या रत राहे वफा में दई वडेड़ा भी सफर कन प्या ही नंढड़ो मुसाफिर हो सैयदन जे सफीने जो ही नंढड़ो मुसाफिर हो सैयदन जे सफीने जो जदे खून जमीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती दाह कुठो मेहमान मदीने जो अल्लाह फरमाए व मन यक़तरिफ हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना केरा तव्हां या हिकड़ी नेकी रुगी खणी अचे हसन हुसैन जी मोहब्बत वारी दिल खणी अचे अली सा इश्क वारी दिल खणी अचे खातून जन्नत सा अदब वारी दिल खणी अचे मा रब हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना हुन जे नेकिन के एतरो त घणो वधाए छडींदुसे अग्या रब चवे तो इन्नल्लाह शक न कजो नेकिन जो जिक्र करे रब तो चवे इन्नल्लाह शक न कजो यकीनन यकीनन गफूर जेको न अल्लाह हुआ वो बख्शींदड़ जेको अल्लाह ओ चाहे बख्शींदड़ा रब तो चवे इए न सोचजो त मुझे हिकड़ी नेकी के तरफ वधाईंदो पर मुझे गुनाहन जो दफ्तर काडे विंदो रब तो चवे पहिरी मां तो बुधे रुगी हिकड़ी नेकी मुझे मुस्तफा जे बचड़न जो प्यार तू सीने में खणिया इस तो जो अल्लाह की उन हिकड़ी नेकी के अण खुट नेकियों तो बनाए मौला मुझा गुनाह रब चवे तो इन्नल्लाह शक न कजा जेको न तो जो अल्लाह हुआ हा मुझा मौला गफूर वो बख्शींदड़ थई रुगी बख्शींदड़ न शकूर वडो कदरदान भी थई बख्शींदड़ आई वडो
जवाब ॾियो छा आहे क़द्र। क़द्र कंहिंखे चइबो आहे जेको सोन खे सुञाणे ऐं उन जी सही क़ीमत करे। कीअं मां खोलियां आयत जे आख़िरी जुमिले खे, आयत जे आख़िरी हरफनि खे रब चवे थो इन इमाम हसन ऐं हुसैन जे प्यार खे तो त कुझु कोन समझो जो तो वटि सोहा कसवटी कान्हे का जो परखी त आले रसूल जो प्यार छा आहे। मां रब थो ॾसें छो त इन्हनि जो क़द्र मां रब वटा जो इन्हनि हिकु हिकु बचड़ो मां रब जे नाले ते कुर्बान करे छॾियो आहे। उन्हनि कुर्बानी मुंहिंजे करे ॾिनी आहे। जन कुर्बानी मुंहिंजे करे ॾिनी उन्हनि जो क़द्र तूं 100 देगियूं लाहे छा